लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में मां आहियां अवांजो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि घण सिफ़ती घण जहती घण पासाई शख़्सियत जेको खैरपुर ज़िले खां इस्लामाबाद ताईं ऐं सिंध जे हर ब्यूरोक्रेट जे दिमाग़नि ताईं जेको पंहिंजी अहलियत जेको पंहिंजी मेरिट जेको पंहिंजे इल्म जेको पंहिंजी अक़ल जे करे मुल्का मुल्क मशहूरु रहियो, पर हुन जो मावर वरी बि इहो रहियो त पाकिस्तान कीअं तरक़ी करे ऐं सिंध कीअं सुखी ऐं सताबी थिए। अॼु असां हिकिड़े सिंध जे लाइक़ु फर्ज़ंद साईं मोहबुल्ला शाह साहिब जे घर उन खां इंटरव्यू वठण आया आहियूं। अचो त उन सां ॻाल्हायूं। साईं अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी। असां जेतिरो पढ़ियो आहे जेतिरो तव्हां मुख़्तलिफ़ स्ट्रगल्स ॼाणायूं आहिनि स्टेट ऐं सावरेनिटी जे विच में या सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में, या तव्हां जेके जेके कम कया आहिनि, ख़ुदि तव्हां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा प्रिंसिपल सेक्रेटरी रहिया आहियो। हूअं त प्रिंसिपल सेक्रेटरी जेलनि में हूंदा आहिनि, पर ही सईद मोहबुल्ला शाह साहिबु जेको आहे उहो जेलनि खां पर ॿार हो। पर अवां जी ज़िंदगी में हिकिड़ी ॻाल्हि इहा थी त तव्हां जनरल अयूब ख़ान जो, जनरल यहया ख़ान जो, ज़ुल्फकार अली भुट्टे साहिब जो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो दौर जेको आहे ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहिब जा दौर जेके आहिनि उहे तव्हां ॾिठा आहिनि। उन में तव्हां सर्विस बि कई आहे ऐं मुख़्तलिफ़ पोज़ीशन्स ते तव्हां रहिया आहियो। पर मुख़्तलिफ़ हंधनि ते असां तव्हांखे जॾहिं पढ़ूं था, तव्हांखे ॿुधूं था त हिकिड़ियूं टर्निंग पॉइंट्स आहिनि ऐं तब्दीलियूं अचनि थियूं तव्हांजे दिमाग़नि में। हिकिड़ी सैयद फैमिली जेका ज़मींदार आहे उहा ऑफिसर थी वञे, ऑफिसर थियण खां पोइ ऑफिसर कहिड़ो थियणो खपे उहा वरी ॿी टर्निंग पॉइंट थी अचे। सिंध यूनिवर्सिटी में रहिजे त वरी ॿी यूनिवर्सिटी में वञिजे, हीउ पढ़ियो आहे त पोइ CSS पढ़िजे। इहे जेके टर्निंग पॉइंट्स ऐं जीअं तरक़ी ऐं इश्क जी हिकु सिधी लीक नथी थिए ऐं उन सिधी रफ़्तार में बि नथी हले, ईअं तव्हां जेकॾहिं असांजे ॿुधंदड़नि खे ऐं तव्हांजी वॾी महिरबानी असांखे टाइम ॾिनो आहे त असां चाहियूं था त इहो सभु कुझु अवां असांखे ॿुधायो। वॾी महिरबानी, कुर्ब तव्हां आयो, तकलीफ़ हुजे, वॾी महिरबानी ऐं वॾी ख़ुशी थींदी। अवां पंहिंजो तौर ते हिकिड़ो अहम रोल प्ले था कयो इन रिकॉर्डिंग हिस्ट्री ऐं जेके मेन इवेंट्स आहिनि। हाणे तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां आया हो ऐं हाणे इहो जेके अव्हांजो सवाल आहे इन में घणियूं ॻाल्हियूं अची वेंदियूं ऐं मां कोशिशि कंदुसि त इन्हनि ॻाल्हियुनि जो मां जवाबु ॾींदो वञा। पोइ जिते वरी ॿिया सुवाल ईंदा त वरी उन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसबो। हाणे जेको आहे असां हिते कीअं आयासीं, जेकॾहिं असां जेनोलॉजिकल पंहिंजी हिस्ट्री मां ॾिसां पंहिंजे ख़ानदान जी, असां वटि किताबु आहे जेनोलॉजिकल बुक जेको घणे वक़्त खां हर को लिखंदो रहियो। हुन में असां हिते अरिड़हीं सदीअ जे विच में अबाउट 1750 सिंध में आयासीं। हिते ओरिजिनली फ्रॉम इराक, तंहिंखां पोइ ह्रات में, ह्रات खां पोइ हिते सिंध में, ऐं पोइ आयासीं। उहो ज़मानो हो जॾहिं अहमद शाह अब्दाली सिंध ते ऐं पोइ दिल्लीअ ते कई 7 दफ़ा हुन इहे काहूं कयूं। त उन्हनि 7 दफ़नि जे काइरनि में न सिर्फ़ु हुन सां फ़ौज पर सिविल सोसाइटी जेका हुई उहे बि हज़ारे माण्हू उहे हलंदा, उहे सेटल थींदा विया, के हिते, के पंजाब में, के दिल्लीअ में। असां हिते सेटल थियासीं। माना तव्हां अहमद शाह अब्दाली जे लश्कर जी बाक़ियात आहियो। सिविल साइट, सिविल साइट, शरीफ साइट। सो पोइ वरी हाणे जेको असां पढ़ियो त पोइ ख़ानदान जो कुझु हिसो हलियो वियो मुल्तान, कुझु हलियो हिसो आयो हेॾे मटियारी हैदराबाद ते, कुझु हिसो जेको असांजो हुते रहियो। सो हा बिल्कुलु रहीसी, ज़मींदारी बि, पीरी मुरीदी बि, ऐं जेको तव्हां चयो पोइ चाहे घणा टर्न्स आया ज़िंदगीअ में, ऐं मोस्टली उन्हनि जो ताल्लुक़ु आहे इन परस्यूट ऑफ नॉलेज। इल्म जो शौक़ु जेकॾहिं आहे त पोइ तव्हांखे मुख़्तलिफ़ जी घर में बि इल्म जे शौक़ जो बुनियादु मौजूदु अवली आहे। दादा साईं जा तमामु किताब ॾिसनि जेके फ़ारसी में लिखियल आहिनि। बाबा साईं जे जेको लाइब्रेरी हूंदी वॾनि जी
उन ज़माने में अल अज़हर जेको हूंदी यूनिवर्सिटी कैरो जी मिस्र वारी, उन जा किताब पिया जेके बाक़ी इंडिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हूंदा उहे बि हूंदा। सो किताब जो शौक़ु न टे हूंदे का वॾनि खे बि हुयो, पाण खे बि हुयो। उहो जेको यूजुअल सिस्टम तालीम जो तालीम थी हाणे उहा पढ़ी साइंस स्टूडेंट्स हुअसि, मैट्रिक ऐं बैचलर्स। मां कई BSc ममताज कॉलेज ख़ैरपुर मां। BSc जे में फाइनली में वरी स्टूडेंट पॉलिटिक्स जेका थिए इलेक्शन लड़ी स्टूडेंट यूनियन ऐं उहो वरी ग्रुप जेको हुयो सो वाइस प्रेसिडेंट थी वियुसि। इहो साईं 1 यूनिट ऐं अयूब खान वारो दौर आहे न? हा, इहो 62 मार्च ऐं साईं पोइ बाक़ी जेको कैबिनेट थी हाणे 62 असां पंहिंजो। अञा हिकिड़ो पुछां, ऐं उन में फॉर्मेट छा आहे? स्टूडेंट यूनियन आहे त तव्हांजी पेरेंट बॉडी या हेड केरु हूंदो? हेड जेको हो न स्टूडेंट्स यूनियन में स्टूडेंट्स हाईएस्ट पहुचे पियो वाइस प्रेसिडेंट। अच्छा, उन ज़माने में ऐं प्रेसिडेंट रखंदा हुआ प्रोफेसर खे गाइड करण जे लाइ। बाक़ी पोइ मूंसां गॾु जनरल सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी, क्लास रिप्रेज़ेंटेटिव जेका कैबिनेट हुजे मुंहिंजी उहे हा। हाणे जॾहिं असीं इहो इलेक्शन कटीसीं त इहो शागिर्दी जे ज़माने जो जोश त जी हाणे असां ओथ टेकिंग किथों करायूं। हाणे ओथ टेकिंग लाइ सोचियोसीं त भई हाणे सिंध मां हिकिड़ो फेडरल वज़ीर आहे, उनजो नालो आहे ज़ुल्फकार जो पुटु, उहो आहे पिंडीअ में, असां हो ख़ैरपुर में। मूं चयो बाबा हल वञो था पिंडी। हाणे इहो जेको सफ़र आहे इहो बि त अनयूजुअल आहे न, त इहो इंस्पायरिंग फोर्स इम्पिटस या उहो केरु थो मोटिवेट करे तव्हांखे ईअं हलण लाइ? इहा ॻाल्हि अनयूजुअल आहे। तव्हां वरी ॻाल्हि मूंखे ठहकी थी अचे दिलि सां। खोड़ आहिनि ॿिया यूनियन कराइनि था वेठा, हैदराबाद आहे, सखर आहे, ॿियनि कमिश्नर खां करायो ओथ। तव्हां हेॾे काॾे था वञो? हा, अजीब आहे इहो जेको टर्निंग पॉइंट्स अचो न ज़िंदगीअ जा। हा, सो साहिब वियुसि आहे पिंडीअ, अकेलो हुते पहुतुसि डॉक्टर साहिब जो दफ़्तर पिंडीअ में। उते पहुतुसि त पाण ख़बर पई त उहो वरिती हुजे लाहौर जो किथे, हुनजो सेक्रेटरी हो। हुनखे जो मां ॻाल्हि ॿुधाई हाली त उहो बि सर्च में। अरे बाबा तूं उहो किथां तव्हां ख़ैरपुर मां हेॾे आयो इन क़बल आहे, पर एप्रिशिएट कई ॾाढो। जी तव्हां आया हो, डॉक्टर साहिब खे बि इज़त था ॾियो, तव्हां पंहिंजी ॿुधाईंदो, तव्हां फ़िक्र न कयो, मां लिखी थो छॾियां। ऐं जॾहिं बि नेक्स्ट टाइम आयो सिंध जे दौरे ते तव्हांजे कॉलेज जो प्रोग्राम पको आहे, मां तव्हांखे तार टेलीग्राम मोकिलींदुसि। ठीकु आहे साईं। कुझु ॾींहंनि खां पोइ टेलीग्राम आई त फलाणे ॾींहं ते ईंदो। असां पंहिंजी तयारी कई। उन ज़माने में स्टूडेंट सॼो गार्ड ऑफ ऑनर स्टूडेंट्स को ॾियारियोसीं। वाह वाह। ऐं पंहिंजो वरी सॼो वॾो हॉल जेको आहे वठी वियासीं हुते ओथ टेकिंग। ऐं मूं वटि उन वटि खोड़ फोटो पिया एल्बम मां भरिया। अच्छा, उनजी जेका विज़िट हुई 1962। तव्हांखे हिकु फोटो ॾेखारींदुसि। न ज़रूरु मूंखे ॾेखारियो त असां पंहिंजे ॾिसंदड़नि खे बि ॿुधायूं। उन वक़्त खां इहा मुंहिंजी एसोसिएशन 1962 खां। हाणे फस्ट एवर भुट्टे साहिब सां वञी मीटिंग मुलाक़ात या उनजो खे ॾिठो अथव 62 में? 62 में। ठीकु आहे। ओथ टेकिंग थी, फंक्शन सॼो पूरो थियो, ख़ुदा हाफ़िज़ हलियो वियो पंहिंजे बाक़ी प्रोग्राम ॾे। मां BSc कई। हाणे इहो इलेक्शन जो जेको इहो न इहो चकर आहे चस्को, त मूंखे शौक़ु त हाणे साइंस छॾ पॉलिटिकल साइंस में दाखला वरिती सिंध यूनिवर्सिटी। हो जेका तव्हांखे शागिर्दनि वारी इलेक्शन ऐं भुट्टे साहिब ताईं पहुतो, उहो नशो चढ़ी वियो तव्हांखे। आयुसि हैदराबाद सिंध यूनिवर्सिटी। अच्छा, तव्हां उतो BSc करे? BSc करे हा। आयुसि हिते MA पॉलिटिकल साइंस में दाखला वरिती। कहिड़ो साल? 63 माना सब्सिक्वेंट ईयर। ठीकु आहे। MA पीरियड्स में एडमिशन मिली। महीने ॾेढ खां पोइ मूंखे सॼो त बाबा वाइस चांसलर थो सॾे तव्हांखे। हाली त स्टूडेंट्स हाली त भउ अची वियो। वाइस चांसलर ख़ैरु छाजे लाइ थो सॾे? ऐं तॾहिं VC घुराईंदा बि न? घटि हूंदा न। घटि। केरु साहिबु? ॾाक्टर रज़ीद सिद्दीकी। अच्छा, सिद्दीकी साहिबु।
So not alim किस्म जो माण्हू academic mathematician हो साईं जॾहिं वाइस चांसलर जे दफ़्तर में पहुतुसि त मूंखे चई त भई इहे जेको आहे तव्हांजो बैकग्राउंड माण्हू त साइंस स्टूडेंट आहे मैट्रिक में बि साइंस बैचलर में बि साइंस तव्हां MA लेवल ते कीअं पॉलिटिकल साइंस कीअं पढ़ंदव इहो त असां एडमिशन न ॾींदा आहियूं तव्हांखे पढ़ियल ई कोन्हे सब्जेक्ट हाउ कैन यू अलाउ यू एट मास्टर्स लेवल पर हू छाकाणि जो हिकिड़ो तालीमी बैकग्राउंड हो उन माण्हूअ जो त मूंखे चई त आई डोंट वांट टू स्पॉइल योर ईयर पर हिकिड़ी कंडीशनल कंदुसि इन एडमिशन खे जेकॾहिं MA प्रीवियस जो रिज़ल्ट मां ॾिसंदुसि सही तुंहिंजो न आयो त इहा एडमिशन तुंहिंजी कैंसिल ऐं तुंहिंजो सॼो साल थींदो ज़ाय माना तव्हांखे चई त महिनत कर जे महिनत हा इहा मतिलबु सोचियो बिल्कुलु मूंखे बि लॻो त बाबा या त साल ज़ायो थी वेंदो सो टेक इट सीरियसली सीरियसली कयो MA प्रीवियस थियो माशाल्लाह सुठा नंबर्स आया MA फाइनल में हलियो हुयुसि और MA फाइनल जो इम्तिहान थी वियो ही हुजे 1964 हुजे इन ज़माने में BD इलेक्शंस बि थियनि तव्हांजो वरी अंदर जो जाॻियो वरी गुस्सा उहो जेको BSc छॾे हेॾे आयसि हाणे BD इलेक्शन जो थी त मां वियुसि घोट पंहिंजे मथे पोइ हाणे उते पीरी मुरीदी ज़मींदारी पंहिंजो तल्लुक माण्हुनि सां हे हो का ॻाल्हि मसइलो ई कोन हो आसान मां शुरू कई सही कैंपेन तव्हांखे कंहिं चयो BD में बीहण लाइ पाण ख़ानदान पाण माना फैमिली चयो त हे कमु कर ॿिए खे न ॾियूं पाण वटि हुजे वॾा आहिनि हुननि जो असरु हुयो साईं इहो बि हूंदो न ॿिए खे न ॾियूं पाण वटि हुजे हा वॾनि जो असरु हुयो हाणे तूं जे वॾो थियो आहीं आई वाज़ द एल्डेस्ट ब्रदर यस ठीकु त बाबा हाणे तूं संभाल न ॻाल्हि खे सो शुरू कई कैंपेन इलेक्शन जी ज़्यादातर माण्हू ॻोठ जा जेके 5-6 उहे के हारी हा के मुरीद आहे के तालुकात हो वॾनि सां वठी पीढ़ियुनि खां वठी के ॿिया इज़त वारा सभिनी सां माशाल्लाह सुठी बि वञे कैंपेन त इन में पोइ वरी MA फाइनल जो रिज़ल्ट अख़बार में आयो ॿियनि सब्जेक्ट जो बि आयो पॉलिटिकल साइंस जो बि आयो त उहो मूं वारो जेको रोल नंबर हुजे तव्हां वर्क किथे हो हा मां असां पंहिंजी इलेक्शन मां जो जेको रोल नंबर हुजे उन्हनि जो रिज़ल्ट हुननि विथेल्ड कयो असां ज़ाहिर ई कोन्हे हाणे ॿियनि जो को पास थियो फलाणो थियो हे बाबा मुंहिंजो रिज़ल्ट हाणे मूंखे परेशानी लॻी MA करे आयुसि ॿिया मूंखे ख़बर ई कान थी पए पास थियुमि फेल थियुमि छा थियो त पोइ मां ॻाल्हि कई पंहिंजे वालिद साहिब सां हाणे हीअ आहे त तव्हां संभालियो इलेक्शन खे मां वञा थो रिज़ल्ट त मालूम कया सो कैंपेन हुननि जे हवाले करे आयुसि मां हैदराबाद आयुसि रजिस्ट्रार जे दफ़्तर में पुछियुमि त बाबा हे मुंहिंजो रिज़ल्ट केॾां वियो अञा त विथियल छो तव्हांजो विथियल आहे वाइस चांसलर जो विथियल करायो आहे सो चए थो त उन सां तव्हांखे मिलणो आहे वरी डॉक्टर ज़दीर सां ॿ साल अॻे मुलाक़ात थी साल ॾेढ वरी हाणे इन हिसाब सां त तव्हांखे ख़बर बि हुनखे आहे त मूं हिनखे अवल ई वॉर्न करे छॾियो महिनत लाइ हा बिल्कुलु हाणे वई वियोसीं ॿियो दफ़ो मिलणु मूंखे चई छा थो पियो करी व्हाट आर यू डूइंग मां चयोसि वॾी ख़ुशीअ सां मां इलेक्शन थो लड़ां तव्हां चयो त हाणे ही भाड़ा बि मारिया छाजी इलेक्शन थिए BD जी इलेक्शन बि थिए त उहो पंहिंजो इलाइक़ो आई एम कंटेस्टिंग देयर ख़ुशी में अची वियो त हिकु तोखे ख़बर आहे तुंहिंजे रिज़ल्ट जी मुंहिंजे मां रिज़ल्ट जे लाइ त आयो आहियां चई यू कम फर्स्ट क्लास फर्स्ट एट MA level and you are getting a gold medal you such a brilliant student why are you wasting your time छो तो ये करी no don't go back and Ajuka I am appointing you as lecturer in political science department from now you go and take charge मां न दरख़्वास्त ॾिनी न ख़्वाहिश ही न का ॻाल्हि ही न एप्लीकेशन न कुझु बि न ईअं वेठे वेठे हुनजे होॾे न वेंदे वञी तो हेॾे पढ़ ऐं मूंखे चई नो वरी then you go abroad you are a brilliant student you should continue to study don't waste time here
और वाइस चांसलर जो हुकुम बि होॾे पॉलिटिकल साइंस जे हेड ॾे, जेको हेड ऑफ डिपार्टमेंट जे डॉक्टर नियाज़ नालो हुअसि। वाइस चांसलर खां थी सिधो मां आयुसि उन वटि पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट। अॻे मां स्टूडेंट हुयुसि तुसे अवल ई हुया। मुंहिंजो हेड ऑफ डिपार्टमेंट हो, उन लाइ मिलुसि। उहो बेटो खिले चए बाबा हाणे ऑडियंस स्टेज संभाली। तुंहिंजी त अपॉइंटमेंट मूंखे मिलियो वाइस चांसलर, तोखे अपॉइंटमेंट करे छॾी बग़ैर एप्लीकेशन, बग़ैर दरख़्वास्त ॾे। सो ख़ैर उन ॾींहं खां वठी then I became lecturer in the political science department. ऐं मां 2 सब्जेक्ट हुआ जेके मां पढ़ाईंदो हुउसि, कॉन्स्टिट्यूशनल लॉ ऐं इंटरनेशनल रिलेशन्स। हाणे इहो वाइस चांसलर जॾहिं मूंखे चयो त बाबा तूं हायर स्टडीज़ लेवल, माना उहो साईं मेंटर त साबित थियो। उहा माइंड जेका आहे न घटि हाणे वाइस चांसलर में, न मूंखे उहा हुनजो हिदायत तव्हांखे रोड मैप ठाहे ॾिनई। ठाहे ॾिनई पर सही उहो कोटड़ी जी को त टर्निंग पॉइंट थी वई। हाणे हिते पहुता रिज़ल्ट ॾिसण लेक्चरर में थी वियो, वरी नई टर्निंग। वरी असां शुरू कयो। पोइ मां यूनिवर्सिटीज़ में ॾिसणु शुरू कयो त मां PhD कया इंटरनेशनल रिलेशन्स में। लकीली मुंहिंजी करस्पॉन्डेंस हली हो अमेरिका जी हिकिड़ी टॉप यूनिवर्सिटी आहे टफ्ट्स यूनिवर्सिटी, ऐं उन में तमामु मशहूरु स्कूल आहे फ्लेचर स्कूल ऑफ लॉ एंड डिप्लोमेसी, जंहिंमें अमेरिकन डिप्लोमेट्स में पाण उते ट्रेनिंग लाइ वेंदा आहिनि स्टेट डिपार्टमेंट वारा। उन में मूंखे मिली एडमिशन। साॻे ॾींहंनि में जॾहिं मां इहो करस्पॉन्डेंस पियो कयां यूनिवर्सिटी सां, त मूंखे कोई दोस्तनि ॿियो पंहिंजा कलीग जेके हुआ यूनिवर्सिटी में, उहे ख़ासि के नाला, के ख़ासि नाला, डॉक्टर नियाज़, उमर मेमून ऐं उमर मेमून साहब तव्हांजो वासी साहब। अच्छा, इहे मुंहिंजा कलीग आहे। ऐं हिननि चयो भई अॼुकल्ह CSS जी एडवर्टीज़मेंट आई आहे, फेडरल पब्लिक सर्विस कमीशन, CSS जा इम्तिहान थियनि, उन में छो थो फॉर्म भरे, वाई डोंट यू ट्राई देयर। कुझु बाबा वरी कयां थो वेठो, अप्लाई कयो त अप्लाई कर, बड़ी नुक़सान कर दो, अप्लाई कर। अप्लाई कर, रिटन इम्तिहान थियो, ऐं पोइ वरी वाइवा थी, वरी उहो साइकोलॉजिकल टेस्ट थी, जेको प्रोसीजर आहे हुनजो। तॾहिं ॿई सां पाकिस्तान गॾो। हा हा। हाणे जॾहिं दिस अगस्त, मूंखे अञा यादि आहे 64 65 हा 66 बाय द टाइम ये प्रोसेस हली अगस्त 66 में मूंखे होॾो आयो पंहिंजो PhD जी एडमिशन, फुल ब्राइट जी फाइ स्कॉलरशिप, अमेरिकन 5 साल जो वीज़ा पासपोर्ट ते, ऐं हेॾो रिज़ल्ट मुंहिंजो निकितो CSS जो। उन ज़माने में वेस्ट ऐं ईस्ट पाकिस्तान गॾा त क़रीबन 5000 कैंडिडेट CSS में वेठा, सिविल CSP, पुलिस सर्विस, फॉरेन सर्विस, ऑडिट अकाउंट, जेके मुख़्तलिफ़ ग्रुप्स आहिनि। सो जॾहिं उन नतीजो निकितो, उन्हनि 5000 जो जेको इम्तिहान वेठा, लकीली मुंहिंजी पोज़ीशन आई मेरिट में 16 नंबर। 16 नंबर आहे त मूंखे ऑटोमेटिकली जेका टॉप सर्विस हुई CSP, उन में मुंहिंजो एलोकेट थी वियो, पहिरें ग्रुप में अची वियो। हा, पहिरियां 25 वेंदा हो न, पहिरियों ग्रुप बसि। तंहिंखां पोइ फॉरेन सर्विस 3rd ते पुलिस पोइ हाणे साईं मूंखे CSP जी ऑफर बि अची वई सरकार खां। हेॾो मूंखे PhD जेका आहे, हाणे मूंखे ॿई हथ ॾे वेठो त पुछां दोस्तनि खां, हाणे बाबा छा कयां, कलीग्स खां, यार दोस्तनि खां, फैमिली खां, इहो पोइ जनरली जेका सलाह सभिनी जेका ॾिनी, फैमिली मां बि, दोस्तनि मां बि, कलीग्स जेके आहे, त ॿिए ॻाल्हि ॿुध, CSP जेका आहे सा टॉप सर्विस आहे हिन मुल्क जी, ऐं 62 में उन ज़माने में उनजी वॾी पोज़ीशन हूंदी हुई। ऐं उन ज़माने में सिंध हाणे कुल CSP में उन ज़माने में हूंदा हुआ क़रीबन 500 माण्हू, ईस्ट ऐं वेस्ट पाकिस्तान में कुल मिलाए, ऐं सिंध मां कुल 5 या 6 माण्हू आहे बसि सिंधी। ठीकु आहे, सभ खां सीनियर हूंदो हो असांजो AGN काज़ी साहिबु। ठीकु आहे, मां पियो थिया 6 हुन चयो बाबा 500 माण्हुनि मां तूं वरी 6 थो थिए साईं, ॿिया 5 कहिड़ा? चई वो रफ़ीका हूंदो, अलाह बख़्शूमर हुयो,
آغا رفیق ہو. آغا رفیق जेको जज हो न ॿियो ही ॿियो आहे. अच्छा सो इहे आहे. हाणे चवणु बाबा ते कुल 5 या 6 माण्हू मिली तूं इहे टॉप सर्विस आहे इन में वञो. हाणे बाक़ी त ॿाहिरि पढ़ण जे लाइ शौक़ु आहे उहो बाद में तूं छुटी वठी हलियो वञे ओॾे त कजांइ. सभिनी जी इहा सलाह ॾिनी त मां लेटर ऑफ थैंक्स लिखियो यूनिवर्सिटी खे फुल ब्राइट खे तव्हांजी वॾी महिरबानी पर आई एम नॉट एबल टू कम. मूंखे टर्निंग पॉइंट बि मिली वई आहे. सिविल सर्विस सही. हिन में हिकिड़ो सप्लीमेंट्री क्वेश्चन पुछां हलंदे हलंदे त जिन बि मूंखे सलाह ॾिनी फैमिली मां दोस्तनि मां कोलीग्स मां त हुननि जे ज़हन में इहो बि हो न त हीउ पावरफुल थी वेंदो. इहो हूंदो न. बिल्कुलु. हा CSP was the most powerful service. हा obviously. अव्हां जे लाइ जेको जॉब्स एलोकेट थियनि न उहे पावरफुल आहे. The first thing is your assistant commissioner, deputy commissioner, commissioner. All powerful jobs and for secretary. हा So you वरी जो सर्विस में आयो त उहो साॻियो थियो. Assistant commissioner, deputy commissioner Jacobabad, deputy commissioner Hyderabad, director general KDA, commissioner Sakhar, वरी chairman Balochistan Development Authority, chairman Port Qasim, वरी पोइ ultimately secretary to prime minister बेनज़ीर साहिब आई. सो इहो रूट जेको हलियो पोइ विच में वरी मूंखे उहो जेको शौक़ु हो पढ़ण जो न त जॾहिं मां हिते KDA में आयुसि डायरेक्टर जनरल थी त वरी मां करस्पॉन्डेंस शुरू कयो. इट वाज ज़िया पीरियड. मां हिते आयुसि 76, 77, 78 2.5 साल मां रहियुसि हिते. आयुसि मां भुटे साहिब जे ॾींहंनि में. उहो बि हिकिड़ो अलॻि दास्तान ॿुधाईंदोमांव पोइ त हिते कीअं. पर आई वॉज द यंगेस्ट डायरेक्टर जनरल KDA. घणा सीनियर माण्हू हूंदा जेके मुंहिंजे हेठां हूंदा आहिनि चङा माण्हू. सो भई हिते आयुसि त मां वरी करस्पॉन्डेंस शुरू कई. हाणे वरी उन में देन आई स्टार्टेड करस्पॉन्डिंग विथ MIT जेका आहे मैसेच्यूसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी दुनिया जी तमामु टॉप यूनिवर्सिटी. ज़ाहिर आहे. लकीली मूंखे हुते एडमिशन मिली वई. वाह. स्कूल ऑफ आर्किटेक्चर एंड प्लानिंग. सो मां प्लानिंग में वरी हलियो वियुसि. टर्निंग पॉइंट. हिकिड़ी ॿी टर्म वरी वञी वियासीं. हुन मोटी आयुसि त वरी मां KDA में हुयुसि. तंहिंखां पोइ वरी मुंहिंजी हुतां ट्रांसफर थी कमिश्नर सखर. कमिश्नर सखर हुयुसि मां 2.5 साल खनि हुते. उन में वरी मां कोशिशि कई. हिकिड़ो दफ़ो वियुसि MIT में मिली. हाणे ॻाल्हि मज़ो थी अचे. हाणे भला वरी पोइ ॿियो दफ़ो वियुसि MIT. मां नथा पाड़ू रहियो थ्रू आउट. हा इहा त कन थी वई. हिकिड़ी शइ हिन में ॿी ॻाल्हि त डॉक्टर रज़ीउद्दीन सिद्दीकी साहब उन पोइ वरी तव्हां सां कॉन्टेक्ट में हूंदो या तव्हां हूंदा? न थी रहियो. मां यूनिवर्सिटी सां ताल्लुक़ ई घटिजी वियो न. हा ॿियनि ॻाल्हियुनि में अची जो वियुसि. हा त पोइ पर मूंखे वॾी इज़त आहे उन माण्हू जे लाइ. तमामु घणनि वाइस चांसलरनि खे मां ॾिठो आहे हुनजी क्वालिटी तमामु वधीक हुई. पोइ वरी ॿियो दफ़ो MIT वियो. उते मां मास्टर्स कई स्पेशलाइजिंग इन इन्वेस्टमेंट फॉरेन इन्वेस्टमेंट. हाणे MIT जे में त उन में ऑटोमेटिकली तव्हांखे फॉरेन कंपनीज़ जेके अमेरिकन उहे हायर कनि. बिल्कुलु. मूंखे पंहिंजो प्रोफेसर साहिबु जेको हो उन यादि आहे मूंखे 2 थीसिस जा सब्जेक्ट ॾिना. हिकिड़ो हुजे मोटरोला कंपनी जो ऐं हिकिड़ो हुजे AT&T जो. चई बाबा हिननि ॿिनि मां जेको तूं रिसर्च कर और मास्टर्स बि थींदी ऐं पोइ वरी इन्हनि कंपनी में यू विल गो एंड जॉइन. हुन सम्झो त छॾे आयो मुल्क खे. हाणे हिते अमेरिकी थी वियो. हुन बि उते टर्निंग पॉइंट ॾिनी पई तव्हांखे. हा मां हिकिड़ो ज़हन में रखी आयो आहियां त ॿेड़ी मूंखे इन्वेस्टमेंट बि करणी आहे. मुल्क ते कर्ज़ आहे. उन ज़माने में इन्वेस्टमेंट जो नालो वठण वारो कोई कोन, न कंहिंखे ख़बर ई. 1984 जी त ॻाल्हि कयां. ख़ैर मां मास्टर्स कई ऐं मुंहिंजो थीसिस जो सब्जेक्ट हो फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट. कीअं ॿाहिरीं इन्वेस्टमेंट मुल्क में कीअं आणिजे ताकी मुल्क खे बि फ़ाइदो पहुचे. न सिर्फ़ु ॿाहिरिनि खे पर हितां
आयुसि वठी हाणे जॾहिं मां आयुसि वापसि त अची मां चीफ सेक्रेटरी सिंध खे रिपोर्ट कई मां हिते कमिश्नर मां हलियो वियुसि पंहिंजी पेरेंट डिपार्टमेंट तव्हांजी हुआ रिपोर्ट कई कानूनी हुआ उते आयुसि त मूंखे हिननि ॿुधायो चई त जी सर्विसिस त फेडरल गवर्नमेंट वापसि वठी वञे यू आर नो मोर विथ सिंध गवर्नमेंट हाणे बाबा छो असांखे काई ख़बर कान्हे हाणे साईं तव्हांजी तालीम हिते पूरी थी अञा न न तालीम ॿुधायो पोइ छा थियो वरी मां वरी बाद में हलियुसि वरी मैगिल अच्छा मिगिल में कैनेडा अच्छा वरी मां ओॾे वियुसि उन में कॉर्पोरेट एंड इन्वेस्टमेंट लॉ में अॻिमें मां जेका MIT में कई आहे इन्वेस्टमेंट फाइनेंस हाणे उनजी लीगल साइड ते मां ओॾे वरी ओॾे हलियो वियुसि हिन मुल्क में तालीम जी का ज़रूरत कोन्हे मां जेको ॾिठो आहे न तालीम याफ़्ता जेके क़दुरु तव्हां ज़्यादा थींदो ओतिरो तव्हां नुक़सान में वेंदो हिन मुल्क जो इहो तव्हांजो मुशाहिदो मुंहिंजो मुशाहिदो सीरियसली ऐं ख़ैर जॾहिं मां मोटी आयुसि मिगिल साल पढ़ियो 2 साल साल त मूंखे चयो बाबा तुंहिंजी सर्विसिस हिते कोन्हे फेडरल गवर्नमेंट सां त हिते मां हुयुसि त इन ई घर में त ॿिए टी ॾींहं मूंखे फ़ोन आयो ADC टू गवर्नर हाणे 84 हुजे उन ज़माने मार्शल हुजे हिते गवर्नर उन ज़माने हुजे जनरल जहादात खान जी गवर्नर ऐं मार्शल एडमिनिस्ट्रेटर हाणे उन सां मुंहिंजा अॻिमें तालुकात ॾाढा सुठा भावनाक बिल्कुलु जॾहिं मां हिते DG KDA हुउसि त उहो DMLA हो सुठा तालुका एंड शी वॉज अ गुड मैन डिफरेंट माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्म जो शरीफ़ आदमी उनजो फ़ोन आयो त भई गवर्नर थो चए यू कम हियर एंड मिलियो ई कोन्हे कम एंड सी मी वियोमांसि साईं असेंबली बिल्डिंग हिकिड़ो थोरी साही वठूं पोइ हाणे तव्हांखे गवर्नर सां मिलायूं हिकिड़ी साही वठूं नाज़रीन असां जूं ॻाल्हियूं साईं सैयद मोहबुल्ला शाह साहिब जन सां जारी आहिनि हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था साईं सां ॻाल्हायूं हाणे साईं पढ़ी कढ़ी ऐं ख़ैर सां आया ख़बर पियनि त हुन जूं जेके सिंध में नौकिरियूं से बदिली थी वियूं आहिनि न इस्लामाबाद पोइ साईं जन संभरिया आहिनि सिंध जे तंहिं वक़्त जे फ़ौजी गवर्नर जनाब जनरल जहादात खान साहब सां मिलण जे लाइ वक़फ़े खां पोइ उन मुलाक़ात ते ॻाल्हाईंदासीं